थारूशाह में दरबेलो माइनर के एमपीए जे तरफ़ां बंडा हणी बंद करण ख़िलाफ़ शहरुन एमपीए सैयद मुराद अली शाह ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अल ॾिनो सोलंगी मूजिब शहरुन राणा वक़ार राजपूत, काउंसलर मुमताज़ अब्बासी, नोमान खोखर ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्हनि चयो आहे त पीएस चोटीअ जो पीपीएमपीए सैयद मुराद अली शाह पंहिंजे ज़मीनूं ऐं फ़सलूं बचाइण लाइ दरबेलो माइनर खे हथरादू बंडा हणाए पाणीअ जो वहिकिरो रोके छॾियो आहे, जंहिंजे करे दरबेलो माइनर मुकमल तौर ते भरिजी चुको आहे। पाणी कंहिं वक़्ते बि थारूशाह शहर जे 50,000 खां मथे आबादीअ खे ॿोड़े छॾींदो। हुननि वधीक चयो आहे त बरसाती पाणी नेकाल न थियण ते अॻे 4 फुटनि ताईं पाणी घरनि ऐं रोडनि ते मौजूदु आहे, जॾहिं त थारूशाह जी सूरतहाल ते रेंजर्स बि तलब कई वई आहे। मुज़ाहिरीन फौरी तौर ते दरबेलो माइनर खोले पाणी नेकाल करण जो मुतालबो कयो आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।